अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुह। अॼु असीं काफ़ी दोस्तनि जे हुकुम ते हम आवाज़ अखर सिखंदासीं। हम आवाज़ अखर उहे हूंदा आहिनि जंहिंजो आवाज़ मिलंदड़ जुलंदड़ हुजे। जीअं मिसाल तौर ते असीं लिखूं ही आइन आहे, आइन ज़बर आ, ऐं ही आहे हमज़ा या अलिफ ज़बर अ, साॻियो ई आहे। ही बि आहे, ही भी आहे, सिर्फ़ु रुगो उन जो उच्चारण जो फ़र्क़ु थिए थो। आइन आइन ज़बर आ ऐं हीअ हमज़ा ज़बर अ। अहिड़े तरीक़े सां जेकॾहिं अचे थो ॿियो सिखूं सीन सीटी या स्वाद सूफ़ अचे थो, इहे बि साॻा ई ॾिसो उच्चार साॻियो माना से जो आवाज़ हो, पर उन में उच्चारण में थोरो मुख़्तलिफ़ थिए थो। जीअं से ज़बान जी चोटी मथियनि ॾंदनि जे चोटियुनि सां मिलाए करे से सवाब, ठीकु आहे। ऐं हीअ सीन इहो आवाज़ अचे सीटी वांगुरु सीन सीटी। ऐं हीअ स्वाद सूफ़ स्वाद, हिन खे थुल्हो करे पढ़िबो। मिसाल साहिब, ठीकु आहे, स्वाद, ठीकु आहे। अहिड़े तरीक़े सां हीअ ॾिसो था, हे अजम ऐं हीअ हे हाथी। हाणे फ़र्क़ु छा आहे, हिन में निड़ीअ मां आवाज़ु निकिरंदो इहो आवाज़ हे अजम हे हजम, हीअ हे हाथी, ठीकु आहे। मिसाल तव्हां लिखंदव हामिद त उहो हिन हे सां थींदो। जेकॾहिं तव्हां लिखंदव हाथी त तव्हां हिते महसूसु कंदा हूंदव आवाज़ में केतिरो फ़र्क़ु आहे। हे हाथी हे हजम। मिसाल अहिड़े ई तरीक़े सां जेकॾहिं मिसाल असीं लिखूं था खे, थुल्हो हिन खे करे पढ़ो खे खचर, ऐं हीअ आहे खे खट। खे ऐं खे में फ़र्क़ु आहे। हीअ खे, इहो उचार यादि कजो। हीअ मूं पटी पढ़ाई बि आहे अलिफ़ खां वठी ये यके ताईं मुंहिंजो वीडियो ठहियलु आहे, उहो बि तव्हां ॾिसी सघो था। पर कंहिं दोस्तनि जे हुकुम ते असां हिन खे हिकु चकर मोटी रिवाइज़ कयूं था। खे खचर खे खट, ऐं उन सां गॾु जेकॾहिं असां मिसाल हीअ लिखूं था क़ौफ़ कलम, इन खे थुल्हो करे पढ़िबो। हीअ आहे काफ़ किताब, ठीकु आहे। ऐं जेकॾहिं हीअ अचे थो मिसाल ज़ाल, इन खे करे पढ़ंदो ज़ाल ज़रो ज़ाकिर। जीअं ज़ाकिर लिखिबो आहे ज़ाकिर, ठीकु आहे। हीअ ज़ाकिर, इन खे ज़ाकिर न आहे चवणो, ज़ाकिर ज़े सां उहो थी वेंदो। हीअ ज़ाकिर। मिसाल तौर ते हीअ अखर अचे थो ज़े ज़ंजीर, मिसाल ज़े सां खोड़ अखर ठही सघनि था। या मिसाल हीअ आहे ज़ौद ज़ईफ़, ठीकु आहे। असां मिसाल नालो बि लिखंदा आहियूं हिकिड़ो ई, मिसाल तौर ते ज़ौमिन। पोइ असां उनखे हिननि सां थोरो तव्हांजे लहजे में ख़बर पवंदी त असुलु अखर आहे छा। ऐं मिसाल असां हिन खे हिन मां ई चवंदासीं ज़ामिन, ग़लति थी वेंदो। या हिन खे चवंदासीं ज़ामिन त बि ग़लति आहे। हीअ आहे थुल्हो करे पढ़िबो आहे हिन खे ज़ामिन, ठीकु आहे। ज़ुए ज़ालिम, हिकिड़ो अखर ईंदो आहे ज़ाहिर, ठीकु आहे, ज़ाहिर। इहो बि हिकिड़ो आम तौर ते लफ़्ज़ इस्तेमालु थींदो आहे सिंधी में, त इहो अचे थो थुल्हो अखरनि में, थुल्हा अखर जेके हूंदा आहिनि उन्हनि में ज़ाहिर ज़ौद ज़ईफ़ ऐं ज़ुए ज़ालिम ज़ुए, ठीकु आहे। इन खे थुल्हो करे पढ़जे थो ते तारो, ऐं उन सां गॾु अचे थो तुए तोतो। त हीअ ते आहे, हीअ तुए आहे, थुल्हो आहे तुए। मिसाल हिकिड़ो अखर ईंदो आहे ताहिर। हाणे हिन खे जेकॾहिं तव्हां ते सां करे पढ़ंदव ताहिर त वॾो फ़र्क़ु अची वेंदो ऐं ग़लति थी वेंदो। त हीअ जेको आहे इहो ग़लति आहे, असुलु हीअ जेको आहे इहो सही आहे ताहिर, थुल्हो करे। त हीअ हुया हम आवाज़ अखर। ऐं तव्हां जेकॾहिं हम आवाज़ लफ़्ज़ बि ठाहिणु चाहियो, मिसाल हीअ थी वियो पापा पाना पावा पाड़ा, काना थी वियो काणा थी वियो काका थी वियो। हम आवाज़ लफ़्ज़ आहिनि, हीअ आहिनि हम आवाज़ अखर। त इन्हनि ते तव्हां कोशिशि करे अखरनि खे सुञाणप कयो ऐं उन्हनि खे लिखणु शुरू कयो। इनशाअल्लाह तव्हांखे सम्झ में अची वेंदी।